इन अहम ख़बर सां त आईजी सिंध गुलाम नबी मेमन चयो आहे त मलीर जेल मां फ़रार थियल क़ैदियुनि जी गिरफ़्तारी लाइ 10 ख़ासि टीमूं जोड़ियूं वियूं आहिनि। 111 फ़रार थियल क़ैदियुनि जी ॻोल्हा जारी आहे। सिंध चवणु हो त फ़रार थियल क़ैदी मंशियात ऐं चोरी जे केस में क़ैद हुआ। टेक्निकल ऐं इंटेलिजेंस नेटवर्क ज़रिए जल्द समूरनि क़ैदियुनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। इन अहम ख़बर खां अवां खे आगाह पिया हलूं त आईजी सिंध गुलाम नबी मेमन चयो आहे त मलीर जेल मां फ़रार थियल क़ैदियुनि जी गिरफ़्तारी लाइ 10 ख़ासि टीमूं जोड़ियूं वियूं आहिनि। 111 फ़रार क़ैदियुनि जी ॻोल्हा जारी आहे। इन अहम ख़बर खां अवां खे आगाह पिया हलूं त आईजी सिंध गुलाम नबी मेमन चयो आहे त मलीर जेल मां फ़रार थियल क़ैदियुनि जी गिरफ़्तारी लाइ 10 ख़ासि टीमूं जोड़ियूं वियूं आहिनि। 111 फ़रार थियल क़ैदियुनि जी ॻोल्हा जारी आहे। संदसि चवणो हो त फ़रार थियल क़ैदी मंशियात ऐं चोरी जे केसनि में क़ैद हुआ। टेक्निकल इंटेलिजेंस नेटवर्क ज़रिए जल्द समूरनि क़ैदियुनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। इन अहम ख़बर खां अवां खे आगाह पिया हलूं त आईजी सिंध गुलाम नबी मेमन चयो आहे त मलीर जेल मां फ़रार थियल क़ैदियुनि जी गिरफ़्तारी लाइ 10 ख़ासि टीमूं जोड़ियूं वियूं आहिनि। 111 फ़रार थियल क़ैदियुनि जी ॻोल्हा जारी आहे। संदसि चवणो हो त फ़रार थियल क़ैदी मंशियात ऐं चोरी जे केसनि में क़ैद हुआ। टेक्निकल ऐं इंटेलिजेंस नेटवर्क ज़रिए जल्द समूरनि क़ैदियुनि खे गिरफ़्तार कयो वेंदो।